Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. स्पीकर जो आवाज मेरे भाइयों बहनों साथियों दोस्तों सलाम अलैकुम। आज मुझे बहुत खुशी है Thank you.
ख़्वाहिश आहे शइ खे पाणी मिले ऐं उन तव्हां रोड ॾिसो रोड बंदि थी वियो पोइ वञी करे बाबा या असां उहो शुरू करायोसीं जो शयूं रोड हीअं ठही वियो आहे ऐं पुल जेका ॾिनीसीं उहो बि ॾिनो पर ही पाणी जूं हीअ ॿ वॾियूं जेके स्कीम्स आहिनि पहिरीं मूं अॻु में 10 करोड़नि जी हिकिड़ी जेका कराई हुई ड्रेनेज जी बि ॾिनी आहे हीअ कमु हले पियो रोडनि जो कमु हले पियो पर पाणी वारी जेका आहे उहो मूं पाण जाम ख़ान शोरो ऐं CM साहिबु हुन सां गॾु मूं ऐं इहे अदा सईद गनी सां वेही 5-5 किलोमीटर मूं इहो कोन छो जोखियुनि जो कोठा बुरफ़तनि जो आहे असांजे ब्रोही भाइरनि जो आहे परिजन जो आहे मुंहिंजी ख़्वाहिश आहे कोहिस्तान ताईं पाणी पहुचे भले ऐं इस्लामाबाद में जो आहे किथे मुंहिंजी नज़र आहे हिन स्कीम ताईं जीअं रोड वारी असां बंदि करे छॾी हिननि 2 साल पहिरीं ADB मां कढी छॾियऊं पर हीअ केॾी सहूलियत थी वई आहे हा इहा वॾी महिनत सां करणी पई कनेक्टिविटी वॾी ॻाल्हि हूंदी आहे उनमें मूंखे इलाही महिनत करणी पई मूं अची कॾहिं हमोशूं हणी ॿुधायो बि कोन हूंदो पर में महिनत असांजी इलाही सभिनी भाइरनि ख़बर आहे माना असांखे ॾींहं जा ॾींहं बि CM हाउस में वेहणो पियो त ॾिठासीं शइ लाइ न राब्ते लाइ अची वॾी ॻाल्हि कोन्हे उनजा नुमाइंदा शइ लाइ कमु कनि पिया असीं हिते मैदान में कमु कयूं पिया MPs कमु कंदा फंड जेके रोकिया छॾीनि त अहिड़नि इलाइक़नि में जेके स्कीमूं आहिनि उहे जल्दी पूरी थियूं न हींअर कटौती कयूं आहिनि बाक़ी बिलावल साहिबु मोहतरमा साहिबा जो फर्ज़ंद आहे असांजो लीडर आहे पंहिंजे दफ़ो राब्ता में या ट्रेन मार्च चयो त अचे पियो दुशाई पंहिंजी दिलि जी गहराई सां उनखे आजे करे मर्द हुजनि या माइट महिरबानी शाह शिराजी साहब और भाई एजाज शाह शिराजी साहब भी यहाँ पे कारकुनों के साथ आने वाले हैं पलीजो साहब और मोहतरमा शशि पलीजो साहिबा उनके साथ भी एक पूरा कारवान है हाजी साहब आपके सामने यहाँ पे मौजूद हैं और ये तो मैं समझता हूँ कि 10वां हिस्सा भी नहीं है और लोग आ रहे हैं जोक आ रहे हैं लोगों में बहुत बड़ा जोश खरोश है और ये जो सिलसिला है अवामी राब्ता मुहिम का मैं नहीं समझता कि इसको आप ट्रेन मार्च का नाम दे सकते हैं ये बिलावल साहब ने ये फैसला किया था कि 4 अप्रैल को जब पहुंचना है लाड़काना तो हवाई अड्डे बंद होने की वजह से लाड़काना और सखर उनके पास आके या तो हेलीकॉप्टर में जाए या रोड या ट्रेन के सिले तो उन्होंने ये फैसला किया कि मैं ट्रेन के थ्रू जाऊंगा आवाम के साथ मिलूंगा उनको कम से कम दिल की बातें अपनी बताता चलूंगा। थोड़ा अजीब से एक सवाल है कि शेख रशीद साहब ने जो है वो मारने की धमकी दी थी उन्हीं की ट्रेन में से देखिए ट्रेन हुकूमत पाकिस्तान की है पाकिस्तान हमारा मुल्क है इस पाकिस्तान के हम पीपल्स पार्टी ने हमेशा पाकिस्तान के लिए वफाक के लिए हमेशा कुर्बानियाँ दी हैं तो अभी भी ट्रेन में चेयरमैन साहब हम किसी अपने मुल्क में खड़े हैं हमारी ट्रेन है हम उनको ओन करते हैं ये स्टेशन भी हमारे हैं ये गाड़ियाँ भी सब चीज़ें हुकूमत की हमारी हुकूमत है इंशाल्लाह इसमें कोई भी आप ऐसी किस्म की बात नहीं है।
गाला दो